मेहरबानी करे होटल बंद कर। वो पॉइंट यार सिंधी समझ में अभी बंद करो। सिंधी समझ में दिया सिंधी इंडिया समझ में नथो अचे सिंधी समझ में कोई ते कीअं होटल खोले था सिंधी समझ में नथी अचे हिकड़ी ॻाल्हि ॿुधायां हिकिड़े हफ़्ते जी तव्हांखे वार्निंग आहे नमूनेबाज़ी न कर नमूनेबाज़ी न कर हिकिड़े हफ़्ते जी वार्निंग आहे माण्हू थोरा ॻाल्हि ॿुधी वञ पहिरियों ॻाल्हि सुनो ॻाल्हि ॿुध मुंहिंजी बात सुनो मेरी सिर्फ एक हफ्ते की वार्निंग दे रहे हैं आपको ठीक है उसके बाद अगर जो कुछ भी होता है उसके जिम्मेदार आप होंगे। नाम क्या था आपका? औरंगजेब। एक हफ्ते के बाद जो कुछ भी होता है इस होटल के साथ उसके जिम्मेदार औरंगजेब होंगे। ये चीज रिकॉर्डिंग में आ रही है कि एक हफ्ते में ये होटल खाली नहीं किया गया ठीक है क्या कह दिया आपको जो धमकी वार्निंग देनी है लाइव दे देंगे खत्म करनी है शराफत से खत्म करनी है। देखो भाई कौम के अपील कंदसि ख़ुदा काका असांजो भाउ ईअं कोन चवंदसि काका मुंहिंजो कुझु बि न आहे काका शहीद थियो आहे रांझाणी शहीद थियो आहे एतिरा केतिरा ई कराची में असांजा सिंधी माण्हू शहीद थिया आहिनि उहे सभु असांजा पंहिंजा असांजा हमारी जिंदगी है जिंदगी जिंदा है जिंदा रहेंगे। ये आपको पठानों को भूल है हम आपको नहीं छोड़ेंगे आप अपने मुल्क चले जाओ। लोग है हम कोई भी नुकसान नहीं करेंगे। आप अपने बात नहीं माने नुकसान होगा। मेहरबानी करके अपने हाथों से अंदर करें 10-15 मिनट बंद करो और आपकी बात खुलना भी नहीं चाहिए खुलने का मजदूरों के सभी घुराए सामान सब अंदर ये ऊपर करो ना सामान काटने लोग ये भी उठाओ जो चेयरें पड़ी है ना ये भी उठाओ हाँ उठाओ भाई छटन नीचे नहीं गए सामान कहाँ रखोगे सामान अंदर करो हम नहीं जाएंगे जब तक आपके होटल को ताला नहीं लगेगा हम नहीं जाएंगे तो फिर छटर ऊपर कर हाँ चले जाओ तो बेहतर हर सिंध जे कंड पुट में जेके असांजा सिंधी माण्हू रहनि था अॼु हिन सेकंड मां असां इहा शुरूआत कई आहे मां अपील कंदसि सिंध जे जवाननि खे त हू पंहिंजे शहर मां इहे शुरूआतूं कनि हिननि खे भॼाइनि इज़त वारी ॿोली रही सम्झंदा ई कोन बंदि करो उठाओ न जल्दी करो दीदी बंद करो सब बंद करेंगे नहीं आपको कुछ किया है हम भी ब्राह्मण लोग हैं हम भी हमने कुछ किया है कुछ नहीं किया कितने लोग हैं आपका आपके एक कप का भी नुकसान हुआ है नहीं हुआ है ना तो फिर भाई बंद कर मगर हमारा नुकसान हुआ है हमारा भाई शहीद हुआ है आप पठानों ने किया है किसी ने नहीं किया है भाई पठान तो सब एक नहीं है वो तो अलग है वो आपके ड्रामेबाजी है वो आपकी ड्रामेबाजी है वो आपकी ड्रामेबाजी भाई मेहरबानी करके बेस नहीं कर बंद बहस नहीं करूँगा सिर्फ एक बात करूँगा नहीं सर सब कौम है कौम थोड़ी है कौम हमारी सिंध है तुम हमारी कौम के नहीं है तुम हमारी कौम का नहीं है तुम हमारी कौम का नहीं है हाँ पठान है और हम सिंधी है सिंधी कौम है पंजाबी पठान हुजनि
वो अफगानी पठान की सूरत में हुजे, वो मुहाजिर की सूरत में हुजे, वो पंजाबी की सूरत में हुजे, 54 खां पोइ आयल जेके बि गैर सिंधी माण्हू त रहनि था, असीं उहो सम्झूं था त उहे माण्हू हिते सिर्फ़ु धारिया आहिनि ऐं उन्हनि खे असीं धारियो तस्लीम कयूं था। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं सिंध जूं जेके माना सियासी जमायतूं आहिनि जेके सिंध सां गॾु बीठियूं आहिनि, ऐं उन्हनि खे अपील थो कयां त सिंध तव्हां सां गॾु बीहंदी जेकॾहिं तव्हां सिंध जे माण्हुनि जी मालिकी कंदो। बिल्कुलु, जेकॾहिं अॼु तव्हां सिंध जी मालिकी नथा कयो, हर रोज़ सिंध जा ॿुधर पुट मरनि था, त पोइ तव्हांजे इक़्तिदारनि जी बि असांखे ज़रूरत कोन्हे का, तव्हांजे वॾेर शाह जी असांखे ज़रूरत कोन्हे, तव्हां जेके टोपियूं निराड़नि ते पाए हिसाबनि में वियो था तव्हांजी ज़रूरत कोन्हे का। पर जेकॾहिं अॼु इहो काका शहीद थियो आहे, सुभाणे शमशाद शहीद थी सघे थो, सुभाणे मुसावर शहीद थी सघे थो, बग़ैर हाणे असांखे लाश करे छॾाए ख़ुदा खे मञो, क़ौम सां गॾु बीहो, सरकार सां गॾु बीहो, माण्हुनि सां गॾु बीहो। हिते जेके हिन मुल्क जे अंदरि हिन धरती जे अंदरि जेके दहशतगर्दी फैलियल आहिनि, उहे सभु हिन मुल्क जे लाइ, हिन धरती जे लाइ नासूर आहिनि। हिन जे करे हिननि माण्हुनि खे बिल्कुलु कढणु घुरिजे। हितां जी रियासत खे, हितां जी सिंध हुकूमत खे इहो सोचणो पवंदो। हाणे घणी थी नादानी, गोफ़गानी गोफ़गानी, हाणे घणी थी नादानी, गोफ़गानी गोफ़गानी। और एक बात कान खोल के सुन लो, आप लोग जो होटल बंद कर रहे हो, ये वक्ती तौर होटल बंद नहीं करवा रहे आपसे। ऐसा मत समझे कि ये एक चंद लम्हों का तमाशा है और कल फिर कोई बात नहीं, पुलिस को 2 टके खिलवा दिए, किसी वडेरे को भोतार को उसको फोन करके उसको सपोर्ट ले लिया, कुछ नहीं होगा। गैर ज़रूरी नारो न आणे, सभिनी पार्टियुनि जा दोस्त असां सां गॾु आहिनि, पीपल्स पार्टी जा गॾु आहिनि, नून लीग जा गॾु आहिनि, काफ लीग जा गॾु आहिनि। अॼु उहो सभु पार्टियुनि खे छॾे करे सभु सिंधी बुनियादनि ते असां सां गॾु बीठा आहिनि। इन जे करे असांखे कंहिं बि पार्टी कंहिं बि नज़रे सां तालुक़ु न आहे। सभ खां पहिरीं असांखे सिंध जा माण्हू आहिनि। महिरबानी करे को बि दोस्तड़ो आहे नारो न आणे पंहिंजे लाइ। ॿिए नंबर ते हिकु होटल न आहे, ॿ होटल अञा अॻिते बढ़े।